नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त ڀرياسٽي में खबर ॾींदा हलूं त 1.5 साल अॻु पसंद जी शादी कंदड़ जोड़ो دربدري वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया आहिनि। आज़ाद कश्मीर जे शहर बिंबर वासी नारी फारिया राजपूत ऐं खैरपुर मीरस वासी नौजवान मोहम्मद मूसा बुरड़ो मीडिया आडो दाईंदे चयो त असां 1.5 साल अॻु कराची जी सिटी कोर्ट में पसंद जो परणो कयो हो। उन खां पोइ मुंहिंजा माइट मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे मारण जी कोशिश करे रहिया आहिनि। कुझु ॾींहं अॻु कैमाड़ी पुलिस असांखे ज़बरदस्ती खंबे खणी के नामालूम जॻह ते कैद करे छॾियो। जंहिं बाद मूंखे पुलिस ज़बरदस्ती मुंहिंजे वारसनि हवाले करे छॾियो, जितां मां वज वठी निकिरी करे पंहिंजे मुड़ुस वटि पहुती आहियां ऐं असां ॿई हाणे माइटनि खां बचण लाइ دربدري वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हिननि चयो त नारी फारिया जा वारिस असांजे घरनि ते हमला पिण कराए रहिया आहिनि, जंहिं सबबु को बि जानी नुक़सान थी सघे थो। असां हर वक़्तु सख़्त ख़ौफ़ में मुब्तला आहियूं ऐं असांखे ख़दशो आहे त कंहिं बि वक़्तु असां ॿिन्ही खे जान सां मारे क़तल कयो वेंदो। हिननि IG सिंध DIG सखर SSP खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त खेनि तहफुज़ फराहम करे पंहिंजी मर्ज़ी मूजिब जीअण जो हक़ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।